नाज़रीन के सिंध न्यूज़ में ख़बरों अपडेट जो सिलसिलो जारी है। नवाब वली मोहम्मद का ख़बर शामिल कंदा हलूं त नवाब वली मोहम्मद भरसां बचलपुर शहर में बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जे मदद लाइ यूथ वेलफेयर ऑर्गेनाइजेशन टीम जे कोशिश सां बचलपुर हाई स्कूल में फ्री मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें चमड़ी, मलेरिया, गैस्ट्रो ऐं कमज़ोर ॿारनि खे डॉक्टर ज़ुबैर अहमद मेमून जे सरबराही में डॉक्टरनि जी टीम 500 खां वधीक तक़रीबन मरीज़नि जी चकास करे खेनि मुफ़्त दवाऊं ॾिनियूं। उन मौक़े ते मरीज़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 1 महीने खां मथे मुसलसल बरसातुनि खां पोइ हिन वक़्तु सिंध में ॿोॾि बरक़रार आहे। हुकूमत जे नाअहली सबबि बरसात खां पोइ न का माण्हुनि लाइ फ्री मेडिकल कैंप लॻाई सघिया आहिनि, न मच्छरमार स्प्रे थी सघियो आहे, जंहिं सबबि बचलपुर समेत केतिरनि ई ॻोठनि में नंढनि वॾनि पोड़नि माण्हुनि खे बीमारी वकोड़े वई आहे। तोड़े चौपायो माल ढोर मरी विया ऐं केतिरियूं ई इंसानी जानूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। उन सिलसिले में हिन वक़्तु समूरी सिंध अंदरि मुख़्तलिफ़ बीमारियुनि जनम वरितो आहे। वधीक यूथ वेलफेयर ऑर्गेनाइजेशन टीम चयो त असां वसहर पंहिंजे शहर बचलपुर में कैंप लॻाई आहे त जीअं बचलपुर ऐं ॿियनि ॻोठनि खे बि फ़ाइदो मिली सघे। बचलपुर मां सिंध न्यूज़ जे रिपोर्टर ज़ुल्फ़कार अली गबोल जे मुताबिक़ नवाब वली मोहम्मद भरसां बचलपुर शहर में बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जे मदद लाइ यूथ वेलफेयर ऑर्गेनाइजेशन टीम जे कोशिश सां बचलपुर हाई स्कूल में फ्री मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें चमड़ी, मलेरिया, गैस्ट्रो ऐं कमज़ोर ॿारनि खे डॉक्टर ज़ुबैर अहमद मेमून जे सरबराही में डॉक्टरनि जी टीम 500 खां वधीक मरीज़नि खे चेकअप करे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं आहिनि।